वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध जे सॾ ते कराची प्रेस क्लब ते कोठायल एहतजाज मथां पुलिस कड़की पई। पुलिस वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स जे कन्वीनर ससवी लोहार नीलम आरी जो अनामा अब्बासी अफरोज कटपर ऐं सारन जो समेत 15 ॼणनि खे गिरफ़्तार करण खां पोइ आज़ाद करे छॾियो। इन मौक़े ते ससवी लोहार जो चवणो हो त हू सिंध मां खंबे गुम कयल माण्हुनि जी आज़ादी लाइ एहतजाज लाइ पहुता त पुलिस एहतजाज कंदड़नि ते कड़की पई ऐं खेनि गिरफ़्तार करे लाकअप कयो वियो। ससवी लोहार एहतजाज कंदे चयो त हू पुरअमन एहतजाज करे रहिया हुआ ऐं प्रेस क्लब ते एहतजाज करण हर कंहिं जो जमहूरी हक़ आहे। इन मौक़े ते नीलम आरी जो, तनवीर आरी जो, हानी बलोच ऐं ॿियनि जो चवणो हो त बलोच, पश्तून ऐं सिंधियुनि खां एहतजाज जो हक़ बि खसियो पियो वञे। हू को बि पुरतशद अमल करण नथा चाहिनि। शुरू ही न कयो प्रोटेस्ट ऐं हिननि जूं हज़ारनि जे तादाद में पुलिस मोबाइलियूं अची वयूं ऐं ही लेडीज़ पुलिस जिन असां सां तमामु ई निहायती बुरे क़दर सां पेश आयूं आहिनि ऐं असीं हिननि जी गाॾी में हींअर वेठा आहियूं ऐं खोड़ सारा असांजा गुम कया आहिनि। हेलो मैडम, कौन से थाने में चल रहे हैं? 8 थाने ते आहियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।